अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था कराची का मोहम्मद सईद राजपूत जी रिपोर्ट के मुताबिक न्यू कराची जे राजपूत मोहल्ला यूब गोट में एक रहा की बिल्डिंग में अज शाम तकरीबन 4:30 वगे ज़ोरदार धमाके जो वाक़ियो पेश आयो, जिन सबब 3 ॼणा शहीद ऐं 8 माण्हू ज़ख़्मी थी पिया। धमाके बाद इलाइक़े में खौफ हरास जी लहर छाइजी वई, जहिड़े त ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते वेझी अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे, जिते इन्हनि जो इलाज जारी आहे। ऐनी शाहिदनि जो चवणु आहे त धमाको ओचितो ऐं इंतिहाई ज़ोरदार हो, जिन जी आवाज़ परे परे ताईं ॿुधी वई। वाक़े वारी जाइ ते रेस्क्यू टीमूं, पुलिस ऐं बम डिस्पोज़ल स्क्वाड पहुची चुका आहिनि ऐं जांच जारी आहे। धमाके की नौयत बाबत अञा ताईं सरकारी तौर पर तस्दीक न थी सघी आहे। इब्तिदाई इतलान मूजिब उहो शायद गैस लीकेज सबब थियो हुजे, पर दहशतगर्दी के भी रद्द नथो करे सघिजे। वधीक तफ़सील जल्द शेयर किया वेंदा।